तव्हांखे अपडेट कंदालूं। नवदेरो अस्पताल में चमड़ी जे वार्ड जो इफ्तिताह, मरीज़नि लाइ टाइमिंग वधाई वञे। फरियाल टालपुर जो इहो चवणु आहे। पीपी औरत विंग जी सदर फरियाल टालपुर रिबन काटे चमड़ी जे वार्ड जो इफ्तिताह कयो। फरियाल टालपुर इलाज लाइ आयल मरीज़ औरतुनि सां मुलाक़ात करे सहूलतुनि बाबति ॼाण बि वरिती। कोशिशि आहे त अवाम खे सिहत जूं बहितर खां बहितर सहूलतूं फराहम कयूं वञनि। चेस्ट वार्ड, कार्डियो वार्ड ऐं ट्रॉमा सेंटर क़ाइमु करण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदासीं। PPMPA फरियाल टालपुर जो चवणु आहे त चेस्ट वार्ड, कार्डियो वार्ड ऐं ट्रॉमा सेंटर क़ाइमु करण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। अपडेट कयूं खे अहम ख़बर आहे। नवदेरो अस्पताल में चमड़ी जे वार्ड जो इफ्तिताह, मरीज़नि लाइ टाइमिंग वधाई वञे। PPMPA फरियाल टालपुर जो इहो चवणु आहे। PP औरत विंग जे सदर फरियाल टालपुर रिबन कटे चमड़ी जे वार्ड जो इफ्तिताह कयो। फरियाल टालपुर इलाज लाइ आयल मरीज़ औरतुनि सां मुलाक़ात करे सहूलतुनि बाबति पुछाणो कयो। तफ़सील मालूम कंदासीं मुमताज़ जाखो खां। मुमताज़, अपडेट कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी सदर MPA फरियाल टालपुर नोंदरे में चमड़ी जे वार्ड जी रिबन काटे इफ्तिताह कयो आहे। स्किन वार्ड जो इफ्तिताह करण बाद MPA फरियाल टालपुर चमड़ी जे डॉक्टरनि खां तफ़सील मालूम किया है। स्टोर जो करण मालूम किया है। इफ्तिताह दौरान MPA DSO लाड़काणो शौकत अबड़ो खे हिदायत कई त वार्ड में इलाज जी सहूलत मरीज़नि खे शाम ते ॾिनी वञे, जे लाइ टाइमिंग जो वाधारो कयो वञे। इफ्तिताह दौरान फरियाल टालपुर इलाज लाइ आयल मरीज़ औरतुनि सां पिणु मुलाक़ात करी सहूलतुनि बाबति पुछाणो कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे फरियाल टालपुर चयो त असांजी कोशिशि आहे त अवाम खे सिहत जो बहितर सहूलतूं फराहम करियूं। सिहत खाते पारां चमड़ीअ जे मरीज़नि खे स्किन वार्ड जो इफ्तिताह कयो आहे ऐं वधीक चेस्ट वार्ड ऐं कार्डियो लाइ ट्रामा सेंटर पिणु क़ाइमु कयूं पिया त जीअं हितां जे अवाम खे मुकमल इलाज जी सहूलत मैसर थी सघे। MPA फरियाल टालपुर वधीक चयो त ख़ासि तौर ते दिलि ऐं चेस्ट जे मरीज़नि खे लाड़काणे वञण लाइ तकलीफ़ थिए थी ऐं उन्हनि खे तकिड़ो इलाज फराहम हिते करण लाइ हिते इहो सेंटर क़ाइमु कयो वेंदो। पीपल्स पार्टी सदाईं अवाम जी ख़िदमत कई आहे। असां ख़िदमत वारे जज़्बे खां अवाम जी ख़िदमत करणु चाहियूं था। नवदरो शहर वॾो वधी वियो आहे ऐं आबादीअ ते तमामु वधण जे करे हिते अवाम खे उन इलाज जूं वधि में वधि सहूलतूं मैसर करण लाइ असीं हर वक़्तु कोशिशि आहियूं। उन मौक़े ते इजाज़त मुंदलिकारी सरदार आगा नवाज़ जलवाणी, सैयद अरशद शाह, ठीक है, वरी मेहरबानी मुमताज़।